Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी पूरा नज़र नथी अचे चए पई त मैं तेरी जी घर थी वञा अकेली आहे परेशान थींदी हूंदी दिलासो ॾेई थी अचांसि या तो सुठी ॻाल्हि आहे काॾे पियो वञे मां उतां किथे थो तूं उताक ते हलियो वेंदे त मां अकेली थी वेंदी हुअसि ऐं अकेले में मूंखे ख़ौफ़ थींदो इन करे हूर जेसि ताईं वापसि अचे तव्हां पोइ वञिजो शरी तूं घर में आई बेले में थोड़ा ही आई जो तूं डिॼंदी आहे अकेली हूंदी आहियां त डिॼंदी आहियां ठीकु आहे मां तोसां गॾु बीठो आहियां भला जेसीं ताईं हूर अचे इहा तुंहिंजी महिरबानी इन में महिरबानी कहिड़ी पंहिंजे ई घर में बीठा धारनि जे घर में कोन बीठा आहियूं पंहिंजे बारे में कुझु ॿुधाए न मूंखे छॾ जेकॾहिं तोखे शादीअ जो को इरादो आहे त मूंखे ॿुधाए त तुंहिंजे लाइ को सुठो रिश्तो कोई शादी जो इरादो त आहे ज़ाहिर आहे सॼी ज़िंदगी अकेले त नथी गुज़ारे सघां न तो चवां बाबा खे तुंहिंजे लाइ को सुठो रिश्तो हथ कर तूं शादी कोन कंदे मज़ाक खे छॾ मां सच थो चवां जेकॾहिं तूं शादी करीं त मां बि मज़ाक कान थी कयां सफ़ा कचहरी आई हूर अची वई तूं हूर सां कचहरी कर मां उतां करे थो केड़ी पई कचहरी हले ईअं ई मां मुमल जी दिलि थो विंदरायां हाणे तूं संभाल मुमल खे त मां उतां करे थो वञा बाबे ॾे मां पाण पाड़े वारनि खे संभालियां पियो त हिन टाइम ताईं छो भला पाड़े वारनि संभालींदा आहिनि लधो एॾे कर मूंखे ॾे मानी भई चङो जो आंदो थी मूंखे ॾे मानी आको मानी तो लाइ खणी आई है अच्छा हड हराम के जाए जा कुत्ते वांगुर तकियो वेठो है शल किथां को टुकर घोर अचे लूर लूर करे वणी खसास शर्म कर कुछ शर्म कर हाँ हाँ काथां छोड़ी आयो ही माई माई ही दे भूई डंग थी हणी ॿियनि जो कावर मुखां थो कढी मां छुड़ी आई आहियां तोखे मेहनती नज़र अचां छुड़ी आई आहियां पाण खे ॾिठो अथई वागू बेड़ी ठगी वांगुरु हे दोडा कढूं थी वठी माई ही मुसीबत थी हाणे छॾे गेंद खे ॾे मानी त मां खावां हेॾे कर जेको छो छागी ॻाल्हि आहे मानी ॾे आओ चई थी मुआ पख पखड़ी ता परे थी वाहे लगे से बुखियो के चाहे जो कतो थी पियो वई अलाए जो छा शुक्र जे लाइ शुक्र शाबस आन भोग फ़कीर के जो तोसां गुज़ारो थो करे असां बचो हुजे हा न त हिन ते कॾो को इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मानी जो टुकर का धिका थो ॾे मुआ खुदा पुजे कुत्ते वांगुर सो लूर लूर कर दो तो जी मानी छोकरी ला खणे किथे आई अम्मा आयस अम्मा सी अमीरा आई अम्मा ही तो ला मानी टुकर खणी आई है हो तो दिस बाहे का लगे से जी घर में गिड़ी आया बस कुत्ते वांगुर फुर फुरा लगी पई तस पेट ही ना इन मोय जो भरबो
शाबास तोखे अमा वॾी शाबास अथई ऐं हिन मोए खे तूं घर में रहायो वेठे पादर ई बूथ वारो हिकिड़ो हणी से ये बोलाटियूं पाईंदो वञे ही ॻाल्हाए तो को हया अथसि घर हुन जो असां त टाइम ते मसवाड़ बि नथा ॾेई सघूं पोइ मजबूरी जी हालत में रहियो पियो आहे असां किथां था कढी सघूं ईअं मसवाड़ हिन खे मोचड़ो हिकिड़ो लॻे जो मसवाड़ घुरे ॾिस त हिन सां छाती अशर कयां रुगो त ही कढोसि त सही ही वठ मानी तूं कर मोए खे न कम न कार अथसि सॼो ॾींहुं हेॾा दोॾा फाड़ियो दीदी ने दर में अथसि त किथां मानी जो टुकर अचे त को खावां तोखे त खाइण ई नथो ॾे आऊं चवां थी मुड़ुस खे संभाल हथी को करीस मुड़ुस खे हथी को करीस न त ही मोआ जेके यरका अथई इहे खाई वेंदसि अञा हिते जो हिते वेठी हूंदी तूं मुमल मूंखे ख़बर न हुई त तूं ई अचानक हवा जे झोंके जीअं मुंहिंजी ज़िंदगीअ में अची वेंदी जेको मालीअ जे उन गुलदस्ते जीअं सजायल गुलदस्तो जंहिंमें हज़ारे गुलनि जा रंग हुजनि ऐं उन्हनि गुलनि जी ख़ुशबू अचे ऐं उहे पूरा गुल ऐं उन गुलनि जी ख़ुशबू पंहिंजी हिन दिलि में वासे चले तुंहिंजे दिलि में त अॻु में ई हूर वेठल आहे न पोइ पंहिंजे हिन दिलि में मुलाई जाइ कीअं ठाहींदे हूर मूंखे तक़दीर ऐं हालात जे हथां मिलियल हिकु तोहफ़ो आहे उन सां मूं ज़िंदगी गुज़ारण जो वचन त कयो आहे पर उनखे दिलि में विहारण जो को बि वाइदो नाहे कयो छा हूर तुंहिंजो पहिरियों प्यार न आहे मुमल मूं तोखे चयो न त हूर ऐं मां उन वक़्तु शादी कई हुईसीं जॾहिं मां हूर जे प्यार खां वाक़ुफ़ु कोन हुयुसि हूर खे मूं सिर्फ़ु पंहिंजो जिस्म अर्पियो आहे पर मुंहिंजी हिन दिलि में हूर जे लाइ का बि मोहबत कोन्हे का ऐं हुन जे लाइ मुंहिंजी दिलि जो दरवाज़ो कॾहिं बि न आहे खुलियो जॾहिं हूर लाइ तुंहिंजी दिलि जा दर न आहिनि खुलिया त पोइ मुंहिंजे लाइ हिन दिलि में जॻह किथां हूंदी तोखे ख़बर आहे मां अॼु ॾींहं ताईं मोहबत जे नाले खां ॼाणा मुमल तोखे पहिरियों चकर ॾिसण सां ई मुंहिंजी दिलि जा दर तुंहिंजे लाइ खुली विया बसि तोसां पंहिंजी दिलि जो इक़रार करण खां डिॼां पियो किथे तूं मुंहिंजी मोहबत खे मज़ाक न सम्झी जॾहिं तुंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ मोहबत आहे त मां तोखे ठुकराए कीअं थो सघां बसि अॼु तूं इहो पंहिंजो हथु मुंहिंजे हथनि में ॾे ऐं असीं पंहिंजी ज़िंदगी ऐं मोहबत जो रस्तो पाण खे मिलंदासीं ही मूंखे छा पियो थिए मुंहिंजी सोच एतिरी किरी चुकी आहे जो मां सांवल मथां शक करणु शुरू कयो आहे न सांवल मूंखे कॾहिं बि धोखो नथो ॾेई सघे पर पोइ सांवल मूमल जे एतिरो क़रीब छो पियो वञे थी सघे थो त मूमल जा दर्द मिटाइण लाइ उनखे दिलासो ॾींदो हुजे बाक़ी सांवल प्यार सिर्फ़ मूंसां ई मूंसां कंदो आहे सांवल मूंखे विसारे ॿिए कंहिं सां प्यार कॾहिं बि नथो करे सघे न कॾहिं बि न भोग तूं ऐं राणो ॿई वॾा बाठा खणी इन्हे मोए रोलू खे त घरां कढोसि मो ॼरके जहिड़ो मितेरी जे मथां रोब कयो वेठो आहे मोए खे ज़रो शर्म कोन्हे त इन्हे घर में मूंखे त वञण ई न खपे पर न शर्म अथसि किथे जेसि ताईं इन्हे मोए खे मोचड़ो न लॻंदो न तेसि इहो हया कंदो ई कोन चरियूं ॾेई चार वाछ वरितीसीं हिकिड़ी दिलि थी चए त इहो देगड़न वारो नेहरो पटे अचे नेहरे सां वठाए असांखे कहिड़ो लाचार जो पाठा खणी वञी रोलूअ खे कुटियूं सुभाणे रोलू वञी ॾे बचियल खान खे दा त मूंसां ही ज़ुल्म कयो आहे भोग हिन चोरे पोइ ने बचियल खान जा हथ सवा सिधा असांजे ॻिचीअ में हूंदा चवंदो त बाबा तव्हां मंगण हारा माण्हू
ने राज जी पग तव्हां पंहिंजे सिर ते कीअं रखी आहे, पोइ हुनखे असीं कहिड़ो जवाबु ॾींदासीं? पुफी त चाहे थी त घर में वेठा छो हुजनि, बचल खान जे ओताक त उबता टंगिया पिया हुजनि। ॿियो अम्मा खे वरी ॿियो कम ई कहिड़ो आहे, रुगो ॿियनि जे लाइ पंजोड़ तयारु कंदी आहे। तव्हां वरी कहिड़ा शींहं आहियो जंहिंजे लाइ असां इहो पंजोड़ पई तयारु कयां? तव्हां घर जा नोर गिदड़नि खां बि वियल, पर इहो मोर रोलू ते रहे छो थो? फकीराणी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जॾहिं मितेरीअ खे रोलूअ जो घर में रहणु ॾुखियो नथो लॻे, पोइ तुंहिंजे पेट में छो अची हे बाकस दुखिया आहिनि? तोखे उन जो दर्द छो अची लॻो आहे जो अंदर में वेठी डंडे कुंडे में घोटीसीं? फुफड़ पुफी के कंहिंजो दर्द न आहे, पुफी त चवे थी किथे न किथे तमाशो ज़रूर हुजे। ॻाल्हि त ॿुध, सवेरे खां वठी तोखे बर्दाश्त पई कयां, मूं तोसां लफ़्ज़ बि ॻाल्हायो, जॾहिं तोसां ॻाल्हायां ई नथी त इहा कबर वारी टे 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 लॻी पई अथई। माठ करे बि वधीक मुंहिंजे अॻियां सियाणी न थींदी कर, न त अहिड़ो हशर कंदी साईं हिन घर में हिकु मिंट बि न रही सघंदी आहे। अरे छोरा मलाखड़ो पुट मची वियो अथई, वारो करंदरा दोल कढिया त दोल मां के दंध का कढास दंध का, पोइ ॾिस माणे जोड़े जी धमाल हीअं का कोन ठही थो अच्छी ॾाढ़ी गिटीअ में चढ़ी जीअं हली तीअं भॼण शुरू करे। अम्मा न न न, ख़ुदा खे मञ इहो कमु न कजां, न त सोरठ खे बि रीस थींदी। अरे छोरा हिनखे अखि ॾेखारण जे बजाए हिन खां डिॼी थो। मां बि चवां बाबा, तूं अम्मा खे अहिड़ियूं हकुलूं थो ॾी जो अम्मा सॼी दहलजी थी वञे। बाक़ी मुंहिंजो वारो आयो, सोरठ खे बि ॾिस ऐं अम्मा खे बि ॾिस बाबा। जेकॾहिं न सोरठ सभु कुझु सिखी वई त पोइ जेतिरो तूं अम्मा जे अॻियां होशूं आहे न, मां बि ओतिरो सोरठ जे अॻियां दो थींदुसि। अड़े छोरा है बड़े पुट हाणे जेकॾहिं तुंहिंजो हिन उमिरि में इहो हाल आहे, पोइ जॾहिं तूं मुंहिंजी उमिरि में पहुचंदे पोइ त साईं इहा छोरी तुंहिंजे मथां ॿोरा रखे ॿोझा ढोईंदी, ॿियो छा कंदी? अम्मा छा ॻाल्हि आहे? पहिरियों त मां कॾहिं बि तोखे एॾो उदास ऐं ख़्यालनि में नाहे ॾिठो। ही पहिरियों चकर आहे जो तूं मुंहिंजे अचण खे महसूस ई न कयो। बाबा कॾहिं कॾहिं अकेलाई जीअं की झूरे थी विझे, पर जॾहिं तव्हां घर में हूंदा आहियो त पोइ मां पंहिंजे हर दुख दर्द ऐं सूर खे परे खां गुज़ारे छॾींदी आहियां। अम्मा तुंहिंजी अकेलाईअ खे मां सम्झां थो, दुआ कर तुंहिंजे लाइ को अहिड़ो रिश्तो अची वञे जेको तोखे जीअ में जाइ ॾे। पर बाबा मूं शादी जी ॻाल्हि त नाहे कई। अम्मा पोपरी, मां पीउ आहियां। हिकु पीउ पंहिंजी नियाणी जी दिलि जी ॻाल्हियुनि खां कीअं न वाक़िफ़ हूंदो। बाबा छॾ हिन ॻाल्हि खे, तूं वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। ना मां मानी दोस्त वटो खाई निकितो आहियां ऐं मानी जो टाइम थी वियो हो, हुन मूंखे त छॾियो ई कोन, ज़ोरी मानी खाराई। बाबा जे कम सां तव्हां विया हुयो उन कम जो छा थियो? आदम जी ॻोल्हा में आहियां, अञा ताईं का बि ख़बर कोन थी, पर पूरी उम्मीद आहे आदम खे ॾींहं ॿिनि में ॻोल्हे ज़रूर रहंदुसि। जेसीं ताईं आदम खे ॻोल्हे मां हथ नथो कयां तेसीं ताईं बाबो बचल खान कंहिं बि कम में हथ विझण कोन ॾींदो। बिस्मिल्लाह कयां बिस्मिल्लाह। मूंखे त एतबार ई कोन हो त को बचल खान मुंहिंजी ओताक ते बीठा छो वेहो न। अरे छोरा बचल खान लाइ छेलो कोई तैयार करायो। न करम खान, मां हिते वेहण कोन आयो आहियां, बस बीठे पेरी तव्हांखे हवा ॾेई वरी हलियो वेंदुसि। बचल खान मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त तव्हां मुंहिंजे दर जो पाणी पीअण बि पसंदि नथा कयो। करम खान, जॾहिं इन क़ाबिल अव्हां पाण खे बणायो त पोइ पाणी ते छा,
मानी बि खाईंदासीं। बाक़ी जे तव्हां हवाल न वठंदव त तव्हांखे मां पंहिंजो हवाल पाण ई ॾेई थो छॾियां। करम ख़ान छोकिरीअ तव्हां वटि अचण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। बचल खान इहा त मूंखे पहिरियां ई ख़बर हुई। छोकिरी जॾहिं तव्हांजा इहे मिठड़ा ॿोल ॿुधंदी न त पोइ रज़ा ख़ुशीअ सां असां ॾे छो ईंदी। इन ई करे बचल खान छोकिरीअ जी रज़ा ख़ुशीअ खे छॾियो, ॻोठ हिन तर जे अमुन लाइ छोकिरीअ खे असांजे हवाले कयो। न्याणीअ जे अखियुनि में ॻोढ़ा हुजनि उहा मां तव्हांजे हवाले करे छॾियां। बचल खान एतिरो कठोर त न आहे। हिकिड़ी छोकिरीअ जो रोअण ॿुधी नथा सघो त छा सॼे ॻोठ जे माइनि जो रोअण पिटण पसंदि कंदो? धमकी न, धमकी न करम खान, धमकी न। मां त तव्हां वटि अमन जो पैगाम खणी आयो आहियां। जॾहिं न्याणी हिते अचण में राज़ी न आहे त पोइ तव्हां इन ज़िद ते छो बीठा आहियो? तव्हां बि न्याणीअ जी ख़ुशीअ में राज़ी रहो करम खान। ॾिसो करम खान, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो। इन में ॿिन्ही धुरनि जी भलाई आहे। हा, बाक़ी जे तव्हां पंहिंजी अना ज़िद ऐं क्रोध न छॾियो त पोइ नुक़सान ॿिन्ही धुरनि जो बराबर जो थींदो करम खान। जेकॾहिं तव्हांजे हमराहनि जे हथनि में लठियूं, कुहाड़ियूं, बाठा आहिनि त पोइ जॾहिं मुंहिंजा हमराह थींदा त उन्हनि जे हथनि में मां चूड़ियूं त न पाराए मोकिलींदुसि न करम खान। ॾाह थियो करम खान, इन नफ़रत जे बिज खे न छटियो, न त इन ई नफ़रत जी बाहि में तव्हांखे बचल खान साड़े बदम करे छॾींदो। बचल खान ॾाढो सुठो लॻो। तुंहिंजे वातां धमकियूं ॿुधी मुंहिंजे कननि खे ॾाढो सुरूर आयो। हाणे ई त रांदि रचाइण में मज़ो ईंदो। आख़िर तव्हां चाहियो छा था? छोकिरी या वरी मौत जी रांदि? असां पंहिंजो पाण खे ग़ुस्ल ॾेई छॾियो आहे करम खान, पर तूं बि पंहिंजे माण्हुनि लाइ कफन वठी रखजांइ। बचल करम खान जे कहर खां तोखे रब बचाए, पर जहिड़ा प्रकार थई न बचंदे कॾहिं बि कोन। अड़े ॿुधव न बचल खान छा चइयो त कफन वठी रखो। हाणे कफन वठी अचो, हाणे ॿिया सभु कम पासे ते रखे मां तव्हां सां गॾु हलंदुसि इन सांवल खे कफन पाराइण लाइ। पोइ इन बचल जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो त ॿियनि जा नंग रहण सां अंजाम छा थींदो आहे। छा त परेशानी आहे? रोलू, खबड़ खे मारण वारी ॻाल्हि ॻोठ में ठरी वई आहे या अञा बाहि भरी पई आहे? हाँ, इहा ॻाल्हि वाजो पुछा थियो अथई। असल ॻाल्हि छा आहे मतेरी, इन बचल खान जी। बचल खान ॾाढो काबिल अथई इन ॻाल्हि ते। रुगो बचल खान सही थी वञे, बाक़ी ॻोठारनि सां मूं ॾेई वठंदासीं। फल पिया भौंकनि। हा, मूंखे त डपु थो थिए रोलू त किथे इहा ॻाल्हि मुंहिंजी गिचीअ में न पए।
हा जेकॾहिं मुंहिंजी गिचीअ में आई न त पोइ मां तुंहिंजी गिचीअ खां वठंदसि। शाबाश सही, तूं हाणे मुंहिंजी गिचीअ में ॻाल्हि था थींदी। ठीकु आहे, रोज़ू बि रोज़ू आहे। मां वरी छा कंदुसि, इहा ॻाल्हि खणी हकीम जी गिची में छॾींदुसि बसि। हकीम त ॻोठ छॾे वियो आहे न। ओ चरी तॾहिं त हकीम जी ॻाल्हि तो कयां न, त हकीम त ॻोठ में आहे ई कोन। पोइ तुंहिंजी बि जान छुटी, मुंहिंजी बि जान छुटी, हकीम ॻोल्हियो न मिलंदो न। हा रोलू, कुझु कर, ख़बर जे मरण वारी ॻाल्हि खे ख़त्म कराए। हाणे तूं हिन ॻाल्हि जो फिकर ई न कर। मां वॾो लाभ माण्हू आहियां, हर मसइले सां मूं ॼाण ॼाणा थो पियो। जेकॾहिं हिनखे मारण जी प्लानिंग कई त हाणे पंहिंजी जान छॾाइण जी प्लानिंग कंदासीं। तूं फिकर न कर। मोमल नाराज़ त न थींदी आहे? हिकिड़ी ॻाल्हि चवां, भेण जी ॻाल्हि दिलि में कीअं कंदसि? जेकॾहिं तुंहिंजो शादीअ जो इरादो आहे त भाभी बचल खान खे चई तुंहिंजे लाइ को सुठो रिश्तो हथ कयूं। शादी कंदसि, पर फ़िलहाल कुझु वक़्त जे लाइ कान थी करे सघां। कुझु वक़्त सां मुराद महीनो ॿ? न, साल 2। साल 2? भेण बेज़ार थी वेंदी आहे। अड़े चरी, अकेली किथे आहियां? सांवल आहे, बाबा बचल आहे, ऐं तूं आहीं। ऐं सच में हीअ माई सांवल खे त न पासाईंदी? तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर घणो वक़्तु वेहण सां तुंहिंजे मथां आङुरियूं न खॼनि। बाबा बचल खान जे घर में मूं मथां आङुरियूं केरु खणंदो भला? मोमल भेण, ज़मानो ॾाढो ख़राबु आहे। माण्हू ताना मेहणा ॾियण खां अॼुकल्ह काथे था मुड़नि। जॾहिं मुंहिंजी दिलि साफ़ आहे न, त माण्हुनि जे ताननि ऐं मेहणनि जी मूंखे का बि परवाह कान्हे। बाक़ी जॾहिं मां अकेलाई मां बेज़ार थियसि न, पोइ शादी करे वठंदसि। उन वक़्तु बि शादी न पई करणु चाहियां, पर बाबा जे साम्हूं कुझु ई कान सघियसि, ऐं हुनजो अंजाम तव्हां सभिनी जे साम्हूं। इन ई करे हिन दर्द खे विसारण जे लाइ मूंखे साल 2 घुरिजे। बसि भेण, बसि। मां अहिड़ी ॻाल्हि ॿीहर कोन कंदसि जंहिं ॻाल्हि सां तुंहिंजा दर्द सूर वरी जागी पवनि। ठीकु आहे, तुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे। जॾहिं तुंहिंजी दिलि चवे तॾहिं कजांइ। मुर्शिद साईं जो ख़ैर हुजे। मुर्शिद साईं का दुआ कयो, सणाई थिए। बाबा, असां त उन लाइ रंग लाहींदियूं आहिनि जंहिंजा अमल कुझु बहितर हुजनि। पीराणा तो वहीं ॾातो अहिड़ो कमु कयो आहे जो शायदि कुदरत वारे तव्हां लाइ दुआ जा दर बंदि करे छॾिया आहिनि। मुर्शिद साईं, मालिक महिरबान आहे। जेकॾहिं उहो बंदे जी मग़फ़रत जा दर बंदि कंदो त पोइ ॿुधायो त बंदो कहिड़ो दर आहे जंहिं ते वञी पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदो? बाबा, उन लाइ माफ़ी न आहे हूंदी जेको पंहिंजा पहिरियां गुनाह उन नियत सां माफ़ करायो। त कुझु गुनाह घटि थियनि त वरी ॿिया गुनाह कयां। मुर्शिद साईं, तौबा ताब ज़रूरु थींदासीं, पर अञा कुझु कम ओला रहियल आहे। पोइ त तव्हांजो कफ़ारो बि क़बूल कोन पवंदो। जॾहिं शैतान कंहिंजे दिलि में घर करे वेही रहे, उहो ॾींहों ॾींहुं नेकीअ खां दूर ऐं गुनाहनि जे क़रीब थींदो वेंदो। मां त बाबा मालिक खां सिर्फ़ु इहा ई दुआ कंदुसि त तव्हांखे शल हिदायत ॾिए, गुमराही वारे रस्ते खां हटी को हक़ जी राह ते अचो बाबा। पर बाबा, बंदो कुझु पंहिंजे अमलनि ते बि नज़र विझे। लख कुर्ब मुर्शिद साईं, तव्हांजी दुआ ज़रूरु रंग लाहींदी ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द असां में तव्हां तब्दीली ॾिसंदव। मुर्शिद साईं, बसि हाणे असांखे इजाज़त ॾियो, दुआउनि में यादि रखिजो।
ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।